वॾे वज़ीर मुराद अली शाह सखर ऐं गुडू बैराजनि जो दौरो करे ॿोरी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया में 6 लख क्यूसिक पाणी जो रेलो अची सघे थो। गुडू बैराज वटि हिन वक़्तु विचोले दर्जे जी ॿोॾि आहे, जंहिं सबबु बंदनि ते पाणी जो दबाव आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सखर बैराज जो दौरो करे ॿोरी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। अमलदारनि खेसि पाणी जे वहिकरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि आहे। थोड़ी बंद ते पाणी जो दबाव आहे, पर सूरत हाल बहितर आहे। आपाशिया ऑफिसरनि जूं ड्यूटियूं लॻल आहिनि, जेके बंदनि जो मुआइनो करे रहिया आहिनि। हुन चयो त सिंध में बरसातुनि सबबु कराची समेत सॼी सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे, जंहिं बाबति वज़ीर आज़म खे बि आगाह कयो। मुराद अली शाह चयो त सिंध में बरसातुनि सबबु 136 माण्हू फौत थिया आहिनि। 20 ज़िलनि में 23 लख माण्हू मुतासिर थिया। बरसातुनि सबबु मीरपुर ख़ासि उमरकोट ऐं सांखर ज़िलनि में वधीक नुक़सानु थियो आहे। वॾे वज़ीर सखर खां पोइ कंदकोट पहुची गुडू बैराज जो दौरो कयो, जिते अमलदारनि खे ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर न्यू घोड़ा घट बचाव बंद जो पिणु दौरो करे मरमती कम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि आहे। ठोड़ी बंद ते पाणी जो दबाव आहे, पर सूरत हाल बहितर आहे। हुन चयो त सिंधु दरिया में 6 लख क्यूसिक पाणी जो रेलो अची सघे थो। ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ समूरा इंतज़ाम कया पिया वञनि। वॾे वज़ीर चयो त बंदनि ते अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुअण करे कमु बंदि हो, पर हाणे ॿीहर कमु शुरू करायो आहे।